नाज़िर मीरपुर बठोरो में होटल ते कम कंदड़ पोरियातन पुलिस जी ज़ियादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था करीमदाद चांडियो जी रिपोर्ट। मीरपुर बठोरे जी पुलिस राति डीएसपी जी अॻुवाणी में उन होटल ते जो का करे उते हिकिड़ी नंढड़ी होटल आहे उते ठाराणी बिरादरी जी उन ते जेको उन्हनि जूं कुर्सियूं उन्हनि जो जेको फर्नीचर हो फ्रिज समेत उहो टोड़े टुकड़ा करे ऐं वॾी दहशत पखेड़े जेको हितां रवाना थी विया आहिनि। उते जेको होटल मालिक आहिनि जेके हिते ॻोठाणा आहिनि उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां उन्हनि खां ॻाल्हि ॿोल पुछंदासीं त उहो छा था चवनि। माण्हू ग़रीब माण्हू छोकिरा वीचारा सॼी मज़ूरी कनि, पढ़ाई मज़ूरी कनि, पढ़ाई बज़गिरी कनि, उन जे करे असां पंहिंजी ॿनी जो टुकड़ो आहे हिते पंहिंजी बाईपास जे पासे में होटल ठाहियो। तंहिंमें रोज़ानी असां मिसकिननि ते वठो ग़रीबनि ते असां न कंहिंजो कख खणूं, न कंहिंजो नुक़सानु करियूं, न कंहिंजो किसो न मसलो। असां मिसकिननि सां हरूभरू गज़ब आहे। उन ते रोज़ पुलिस बीठी आहे, रोज़ पुलिस बीठी आहे। केॾी महिल गुटकनि जी तलाशी पिया वठनि, केॾी महिल गुटका खणियो हिते रखियो असांजे पासे में, असांखे परेशान पिया कनि। केॾी महिल मज़ूरनि माण्हुनि खे उथारे मज़ूरनि खे भॼाए मारीनि था, विढ़नि था हिते पुलिस वारा। ऐं राति पुलिस वारा आया बग़ैर वर्दी जे साईं नशनि में अची हिते गुलाम नबी शाह जेको हिते बंज ड्रा करे असांखे विड़ी हिते असांखे डोड़ाए घरनि में हिते खेड़ियुनि में हितां भॼाए असांजा सभु फर्नीचर टोड़े, कुर्सियूं असां किस्तनि ते खयूं। ग़रीब मज़दूर माण्हू जेको 100 रुपया तारीख़ ते असां कुर्सियूं खयूं, उहे सभई कुर्सियूं टोड़े, बेंच टोड़े, तबाह करे हिते असांखे डोड़ाए ज़लील करे। ऐं ॿियूं बि बाईपास ते होटलूं आहिनि, उन्हनि ते एतिरी का कोन था कनि जेतिरी असां ग़रीबनि जे मथां वठनि था कनि। डीएसपी जी अॻुवाणी में 3-4 मोबाइलूं राति 10 बजे धारे जेको सो असांजी होटल ते चढ़ाई करे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। असां सां ज़ुल्म थियो आहे, असांजो 40-50 हज़ार जो नुक़सानु थियो आहे। असां ग़रीब माण्हू किस्तनि ते टपड़ खणी जेको सो हिते गुज़र कयो, गुज़र जी वजह असां सां असांजो नुक़सानु थियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां हिन होटल मालिक ऐं ॻोठाणे जो वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त राति 10 बजे जेको डीएसपी जी अॻुवाणी में 3-4 मोबाइलूं अची करे हिते जेको होटल ते भंज ड्रा करे, हिकु बहिराड़ी जो होटल आहे, उन जा जेको फर्नीचर हो, फ्रिज वग़ैरह कुर्सियूं, उहे खट जी ईस सां टोड़े टुकड़ा करे हिते उछले वरी दहशत पखेड़े ग्राहकनि खे डोड़ाए भॼाए ऐं जेको सो असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि एसएसपी सोहाई टालपुर खां मुतालबो कयो आहे त जेको असांजो नुक़सानु थियो आहे उन जो अज़ालो करायो वञे। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरो।